नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त पैरा मेडिकल जॉइंट एक्शन कमेटी पारां मुतालबनि जी मंजता लाइ कराची प्रेस क्लब अॻियां कयल एहतजाज जो को बि नतीजो न निकिरण ते जॉइंट कमेटी अॼु खां अस्पताल में ओपीडी जो मुकम्मल बाइकाट ऐं कम छॾे हड़ताल सबबि भरिया सिटी तालका अस्पताल समेत भरिया रोड सेहत मर्कज़ डाली शहर सेहत मर्कज़ कुंडा खाई सेहत मर्कज़ कोड़ो सेहत मर्कज़ सखी सईद खान लाखो समेत समूरनि सरकारी अस्पताल में पैरा मेडिकल जे अमले जे एहतजाजनि सबबि कार व्यवहार ठप थी वियो आहे। पैरा मेडिकल जे अॻुवाण एजाज सुल्तान अहमद जूणे जो साजन अली बुरड़ो शहनाज समेत ॿियनि जी अॻुवाणी में तालका अस्पताल अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ अॻुवाण चयो त जेसीं ताईं असांजा मुतालबा नथा मञा वञनि तेसीं ताईं अस्पताल अंदरि ओपीडी जो मुकम्मल तौर ते बाइकाट रहंदो। पैरा मेडिकल जे बाइकाट सबबि अस्पताल में ईंदड़ मरीज़ पिणु सख़्तु परेशान थी विया आहिनि। यादि रहे त पैरा मेडिकल यूनियन जे कराची वारे एहतजाज में सिहत खाते सां ॻाल्हियूं नाकाम थियण खां पोइ अॼु सूमर खां अरबा जे ॾींहुं ताईं अस्पताल अंदरि ओपीडी जो मुकम्मल बाइकाट कयो वियो आहे। पैरा मेडिकल अमले जी हड़ताल सबबि सभई मरीज़ परेशान बिना इलाज जे वापसि हलिया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।